आशू किथों जा आयो? थरड़ी ज्यादा सही जा छा मसलो? सही वो प्यार जो परणो थियो थरड़ी में हमीद नसरत जो जोई कोर्ट में प्यार कॾहिं थियो? सही तकरीबन 2-3 महीना थी आहिनि 4 हा सही उन खां बाद असां बिरादरी जो फैसलो थियो आहे बिरादरी में तव्हांखे फैसलो करिणो आहे मुंहिंजो बिरादरी में असां फैसलो ॾींदासीं हो त थी वियो कोर्ट जो जज असांखे माना सही करे ॾिनो हो प्यार जो परणो थी वियो हा उन खां बाद असां ते 6 लाख रुपया चटी पई त असां 6 लाख रुपया भरे न आहिनि बिरादरी में भरे न आहिनि हा साईं सुधरी छा कयो फैसलो ठीकु आहे ॻोठ पाड़े जी ॻाल्हि असां बिरादरी में फैसलो 6 लाख रुपया असां भरे न हा असां माल दाल पंहिंजो घर दर खपाए असां पंहिंजा 6 लाख रुपया असां भरे न उन खां बाद साईं 10 ॾींहं 15 ॾींहं असांजे घर बीठा आहिनि हाणे राति कल्ह राति पंहिंजी मेंह असांजे दर ते छॾे वरी उहा काए असांजे दरनि खे भींड भितर हणे भने ऐं ॿारनि खे धक हयां अथनि ज़ोरी सां असां सां माना कनि पिया घर में असांजे टुपी विया आहिनि असांजे ग़रीब माण्हू न्याणियूं असांजूं न्याणियूं साईं असांजूं माना हाणे इहो असां सां ज़ुल्म आहे 10 ॾींहं 15 ॾींहं क़ुर शरीफ़ खयूं बीठी आहे थाणे ते साईं इहो कमु करे वरी 2 बजे राति जो क़ुर खणी वई आहे वरी अकबर साहिबु साईं असांजा 3 नाला ॾिना आहिनि उस्ताद क़ुर्बान जो नालो बदर जो नालो ऐं मुंहिंजो नालो वरी उन खां बाद साईं असां विया आहियूं दादू ऑफिस एसपी वटि हुनजी सॼी दरख़्वास्त लिखी खणी आया आहियूं कल्ह अकबर साहिब वटि माना प्यार जे पढ़ने खां पोइ हो माना तव्हां ते ॾमरियल आहिनि साईं मसलो इहो हक़ीक़ती आहे माना हाणे हो त हुन जो चवण छा छो बजाई छोकिरी साईं पंहिंजे राज़ ख़ुशी सां पंहिंजो प्यार जो परणो पियो आहे कोर्ट में साईं हुनजा साईं सॼा फाइल हर शइ हुनजी साईं सही जज कई आहे साईं उन असांजे बिरादरी जो साईं असां माना फैसले ते 6 लाख रुपया पंहिंजा भरिया आहिनि तव्हां चटी असां भरे ॾियां असां पंहिंजो माल घर दर खपाए असां माना हो दुश्मन छॾे न साईं बदरा जी किथों जा आयो? थरड़ी जादू शहीद छा मसलो आहे? मसलो इहो आहे न्याणी जी जेका निकिरी वई कोर्ट अपील थी उते वञी असां पोइ बिरादरी जो फ़ैसिलो असां 6 लाख रुपया दंड भरे ॾिनो आहे दंड असां भरे ॾिनो आहे पोइ बि हे चए थी त मां हिन खां अञा 10 लाख रुपया वठंदसि 10 लाख असां ग़रीब माण्हू असां काॾे वञूं असांजी न्याणियूं चए थी मां तव्हांजो खणाईंदुसि तव्हांखे मां हितां लॾाईंदुसि तव्हांखे मां न चरींदुसि अञा बि हुनजी दुश्मनी खपे माना कयूं वेठी आहे असांखे इंसाफ़ खपे पुलिस छा थी करे? पुलिस हे कल्ह DSP SP खां असां पर्चा लिखाया आहियूं असांजो इंसाफ़ कोन थियो आहे वरी चओ फैसलो कयूं वरी असांखे लख वरी दंड विझे असां गरीब माण्हू काॾे वञूं वरी 10 ॾींहंनि खां पोइ वरी साॻियो चवंदी वरी को चए मूंखे कपिड़ा फड़ मूंसां हिन ज़ना कयो वरी असां किथां पैसा ईंदासीं त असां गरीब असांखे इंसाफ़ खपे वञे हाणे हुननि छोकिरी पंहिंजी पाण भॼी विया पंहिंजी राज़ ख़ुशी सां भॼी विया